بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. اللهم صل وبارك وانعم على حبيبنا محمد. تأملات قرآنية. الله تعالى جي قرآن में तअम्मुल कयूं था. ही नओं हिसो आहे. असां वटि अॼु आयत हिकिड़ी आहे जंहिंमें 18 आयत आहे सूरत नहल. 18 आयत सूरत नहल. अल्लाह साईं चए थो वइन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा इन अल्लाह लगफूर रहीम. अल्लाह साईं चए थो त जे मुंहिंजूं नेमतूं तव्हां ॻणींदो त तव्हां ॻणे न सघंदो. अल्लाह साईं गफ़ूर रहीम आहे. अल्लाह साईं गफ़ूर रहीम आहे. ॾिसो केॾियूं अलाह जूं नेमतूं इंसान ते आहिनि, पर असीं जेके असीं इन नेमतुनि खे ॾिसूं ई कोन था. अखी कान थी लॻे असां ते इन्हनि शयुनि ते. ॾिस त तोखे अलाह साईं अखियूं ॾिनियूं आहिनि, भला अचो अॼु थोरो नेमतूं अलाह जूं ॻणियूं, छो शुकुरु करे सघूं था या न. अलाह तोखे अखियूं ॾिनियूं आहिनि, कंहिंखे अंधो बि कयो अथसि, कंहिंखे काणो बि कयो अथसि. तोखे अलाह साईं टंगूं ॾिनियूं आहिनि, कंहिंखे लंगड़ो बि कयो अथसि, कंहिंखे मंडो बि कयो अथसि. तोखे अलाह साईं हथ ॾिना आहिनि, त कंहिं माण्हुनि खे हथ कोन्हनि. कंहिं माण्हुनि खे अलाह साईं ॾिस दिमाग़ कोन चरियो हुई, तूं सियाणो हुई. कंहिं माण्हू बीमार आहिनि, हली चली कोन था सघनि. ईअं ॾिस कंहिं माण्हुनि जो गुर्दा ख़तमु आहिनि, कंहिंजा का न का ॾिस न केॾियूं बसि जान में तूं नेमतूं अलाह जूं ॾिस छा आहिनि, त इंसानु नथो ॻणे सघे. इहे अलाह ताला जी नेमतूं जेके आहिनि नथो ॻणे सघे. तंहिंजे करे अलाह साईं चए थो वइन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा. तव्हां कोन ॻणे सघंदो अलाह जूं नेमतूं, त केतिरो तूं ॻणे केतिरो ॻणींदे. इहा आयत वरी ॿी बि सूरत इब्राहिम में जिथे अचे थी वइन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा इन्नल इंसान लज़लूमुन कफ़ार. ॾिस न हुते गफ़ूर रहीम चई, हिते चईंदे जे अलाह जे नेमत खे तव्हां ॻणींदो त ॻणे कोन सघंदो, पर इंसान ज़ालिम आहे ऐं कफ़ार आहे, यानी नेमत जी तारीफ़ नथो करे. त अलाह ताला इन्हनि आयतुनि में ॾिस असांखे छाजे लाइ थो ईअं चए, इहो इंसानु सोचे थो. सूरत नहल में 53 अलाह ताला आयत चए थो वमा बिकुम मिन निअमतिन फमिन अल्लाह फ़इज़ा मस्सकुम दुर फ़इलैहि तजअरून. सुन अलाह साईं हिते बि क़ुर में असांखे छा थो चए थो त जेके बि तव्हां वटि नेमतूं आहिनि, ॾिसो नेमत ॾींहं जी, राति जी, अमन जी, खाइण पीअण जी, ज़ुबान जी, हथनि जी, पेरनि जी, आल औलाद, वालिदेन, सुकून सां सुम्ही थो, कंहिंखे माण्हुनि खे सुम्ही नथा सघनि. इहे नेमतूं जेके आहिनि सभु कंहिं तोखे ॾिनियूं आहिनि. फ़इज़ा मस्सकुम दुर फ़इलैहि तजअरून. पर जे तव्हांखे का बि तकलीफ़ थिए थी न, पोइ अलाह खे चयो अलाह मरी वियासीं, अलाह साईं तो असां सां ज़ुल्म करे छॾियो. अलाह ताला छो ओॾीमहिल भॼ भॼा करी थो अलाह ॾे मोटी थो, छो नथो पहिरियां खां तूं शुकुरु अलाह जी नेमत करी, छो नथो अलाह ॾे ॾिसी. माण्हू ॾिस न हींअर दरगाहुनि ते पिया आहिनि, उते छा था चवनि त बसि तूं हई हर शइ तूं ॾींदे. अड़े ही इंसानु मख़लूक आहे, उथंदो वेहंदो खाईंदो पीअंदो वाशरूम ॾे वेंदो. हींअर मरी वियो, असां हिनखे उघाड़ो करे गुस्ल ॾेई निमाज़ जनाज़ो पढ़े मिटी में हेठि पूरियोसींसि. हाणे वरी सभु शइ उन वटि थी विया. सही अलाह जो बुज़ुर्ग आहे, पंहिंजे लाइ कमाए वियो त तव्हां बि पंहिंजे लाइ कमायो न. तव्हां हिन जे पोयां छो पिया आहियो? हींअर हू तव्हांखे चयो त मुंहिंजे पोयां लॻिजो. जंहिं रस्ते में हलंदो उन रस्ते में तव्हां हलो. अलाह खे शुकुरु कई, अलाह जी इबादत कई, अलाह जी ताअत कई, अलाह जी ज़िक्र कई, तॾहिं इन दर्जे ते ई पहुतो. सो असांखे बि ॾिस न अलाह जी नेमतूं जेके आहिनि नथा ॻणी नथा सघूं. जे त ॾिसंदे त पंहिंजे जान में केॾियूं नेमतूं आहिनि, पंहिंजे ॻोठ में, पंहिंजे बनीअ में, पंहिंजे मुआशरे में, पंहिंजे माहौल में केॾियूं अलाह जूं नेमतूं आहिनि. त पर इंसानु कफ़ूर अलाह साईं चए थो कफ़ूर छाजे लाइ? इन नेमतुनि जो शुकुरु कोन थो गुज़ार नथो करे, शुकुरगुज़ार नथो गुज़ारे. चवंदो त यार मां पाकिस्तानी छो निकितुसि, भला मां यूरोप मां निकिरां, उते मां भलो थियां, मां भला रंग जो कारो छो आहियां, भला अछो निकिरां, मां भला ग़रीब छो निकितुसि, मां को अमीर निकिरां, भला मां साइकिल ते छो थो हलां, मूंखे अलाह ताईं कारूं ॾियां, मां भला जाहिल छो निकितुसि, मूंखे अलाह साईं इल्मु ॾियां. सभु शइ वरी बि अलाह ते एतिराज़, शुकुरु न. तंहिंजे करे अलाह ताला क़ुर में जिथे अलाह ताला नबी जो ज़िक्र कयो, मिनहुम अन रसूल चयो त असांजो नबी अलाह खे शिकायत कई त इत्तख़ज़ू हाज़ल क़ुरआन महजूरा. सूरत अल फुरक़ान 20 आयत में
त नबी करीम शिकायत करे त या अल्लाह मुंहिंजी उम्मत मां माण्हू क़ुर खे महजूर हिजरत करे था वञनि, हिजरत करे वञनि था, यानी छॾे कोन था वञनि, पर उन जो हिजरत इहा आहे त उन जी तफ़सीर कोन था पढ़नि, हुनजो अमल कोन था कनि। माण्हुनि खे चवंदे तूं क़ुर खे हिजरत करे वियो आहीं त हू सम्झंदो मां पढ़ां कोन थो, न खणी तूं बि पढ़ी। इब्न क़य्यिम अल जौज़िया वॾो आलिम हो, 700 हिजरी में शायदि उहो छा थो चए थो त हजरुल क़ुरान अनवा, हिजरत क़ुर जी, क़ुर खे छॾणु उन जो नमूना आहिनि। कहिड़ा नमूना आहिनि? उहो चए थो हजरुल क़ुरान पहिरियां त अल ईमान बिही वल इस्ग़ाउ इलैहि, ईमान तूं मञी थो क़ुर खे ऐं उनजो ॿुधी थो, इहो हिकिड़ो। ॿियो त वल वक़ूफ़ इन्द हलालिहि व हरामिहि व इन क़िराअतहु व अमनिहि, छा थो चए त उहो चए थो त उन्हनि मां हिजरत में इहो बि आहे त उन जे आयतुनि ते तूं बीहीं थो त हलाल ही शइ आहे त ठीकु आहे छॾियोसीं, हीअ हराम आहे, हीअ हलाल आहे त हा ठीकु आहे, इहो बि हिजर आहे। टियों नंबर चए थो तहकीम व तहाकुम इलैहि, क़ुर ॾे मोटो था, हर फ़ैसिले में हर ॻाल्हि में अलाह ताला चयो न मुख़्तलिफ़ुम फ़ी शैइन फ़हुक्मुहु इलल्लाह, अलाह त चए थो कहिड़ी शइ में बि तव्हां न ठहो त अलाह रसूल जे सुन्नत ते मोटायो, त इन ॾे बि असीं कोन था मोटूं। चोथों चए थो हजर तदब्बुरिही व तफ़हुमिही व मारिफ़त मा अरादल मुतकल्लिम बिही, इहो चोथों चए थो त तदब्बुर तव्हां ज़रूरी क़ुर पढ़ो था, इहो जे नथा कयो बसि रुगो दौर कयूं था, तदब्बुर कोन था कयो, सोचो कोन था अलाह साईं हिन आयत में छा आहे मक़सदु, हिन आयत जो अलाह साईं छो असांखे हीअं चयो, छा आहे मक़सदु इन जो, इहो आहे तदब्बुर। तफ़सीर हिकिड़ी ॿी शइ आहे, तदब्बुर ॿी शइ आहे। तफ़सीर में माना जो लफ़्ज़ सिर्फ़ु निकिरंदो आहे, त इहो हीअ आहे तदब्बुर, त अलाह साईं हिते असांखे छो हीअं चयो। पंजो बि हिजरत में इहो हुजरान अल क़ुरान जे बारे में इब्न क़य्यिम चए थो हजरुल इस्तिशफ़ा व तदाउ बिही फ़ी जमीअल अमराद व अदवाइहा, चए थो त क़ुर जी हिकिड़ो अलाह ताला क़ुर असांजे लाइ शिफ़ा मोकिलियो आहे, पर हा असीं इहो कयूं था अमल। जंहिंखे पेट में सूरु थिए थो भॼे थो डॉक्टर ॾे, कंहिंखे मथे में सूरु त भॼ डॉक्टर ॾे, छो अलाह ताला तोखे क़ुर ई कोन मोकिलियो आहे, हीअ शिफ़ा न आहे। सो इहे शयूं जेके आहिनि इंसान खे ज़रूरी इंसान को सोचे इन्हनि शइ में, तॾहिं त अलाह ताला ॿी आयत में चए थो इन में वक़ाल रसूल या रब इन क़ौम इत्तख़ज़ू हाज़ल क़ुरान महजूरा, उहो नबी करीम शिकायत थो करे अलाह ॾे, अलाह ताला मुंहिंजे हिन क़ुर खे माण्हुनि छॾे ॾिनो आहे ऐं परे थी विया आहिनि इन खां, छाजे लाइ? त हिकिड़ो माण्हू आयो अब्दुल्लाह बिन मसऊद ॾे, चईंसि इन्नी क़राअतुल मुफ़स्सल, आख़िरी क़ुर जो यानी टियों हिसो सॼी हिकिड़ी रकात में पढ़ी छॾियमि, त हुन छा चयुसि, चईंसि हदन का हद शेर, जीअं शेर पढ़िबो आहे ईअं थो पढ़ी हिनखे। इन जे करे तूं ॾिसंदे त रमज़ान में माण्हू सभई माशाल्लाह दौर कंदा, छो जो रोज़े में आहिनि, शहवत ऐं नफ़रत जा ताक़त न आहे, पोइ वेठा हूंदा मस्जिद में, टिपारी खां पोइ ॾिसंदे सभु दौर कंदा क़ुर पढ़ंदा, भली शइ आहे, सुठो आहे, शाम थींदी या सुबुह क़ुर वेही पढ़ंदा, पर रोज़े छोड़ण खां अॻु में अहिड़ा छिता थींदा, पोइ हिक ॿिए खे गारियूं बि ॾींदा, थेला बि ॾींदा, जिथे मानी वठणु वियो, सब्ज़ी वठणु वियो, त पोइ उन्हनि जो इख़लाक़, इहो क़ुर जो इख़लाक़ त कोन्हे। क़ुर असांखे त ईअं कोन थो चए त तव्हां इहे कमु कयो, क़ुर असांखे चए थो त क़ुर जीअं इख़लाक़ तरबियत इंसान खे थो ॾिए त ईअं ई कयो। बसि रोज़े छोड़ण खां अॻु में इहा हालत हूंदी माण्हुनि जी, वरी रोज़े छोड़ण खां पोइ छा चवंदा, वरी टीवी खोले वरी फिल्मूं ॾिसंदा, पोइ वेही खिलंदा। छा इहे रोज़ाइती आहिनि या इहे क़ुर पढ़नि था, क़ुर मां फ़ाइदो वरितो इन्हनि? न, इन्हनि फ़ाइदो कोन वरितो, इन्हनि सिर्फ़ु ज़बानी फ़ाइदो वरितो, तिलावत कनि था, सम्झनि कोन था, तदब्बुर कोन था कनि, इन आयतुनि ते अमल कोन था कनि, ॿुधनि था या पढ़नि था, पर इख़लाक़ उहो ई साॻियो इंसान जो जेको नफ़रत वारो। सो इंसान इहे जे ईअं कंदो त क़ुर मां कहिड़ो हुननि फ़ाइदो वरितो? क़ुर जो इंसान जो पढ़े थो त इंसान फ़ाइदो वठे न, हिकिड़ी हिकिड़ी आयत, भली तूं यार तूं ईअं हर रोज़ु हिकिड़ो सिपारो न पढ़, हिकिड़ी आयत पढ़, हिकिड़ी आयत पढ़ी वेही उन में सोच त हिन आयत जो ॾिस अलाह साईं असांखे छो ईअं चयो। ताबिईन जा सहाबी ॾिसंदा न, सॼी राति तहजुद हिकिड़ी आयत ते पढ़ंदा, छो? सम्झंदा हिन आयत में त अलाह ताला असांखे छा थो चए। ॾिसो दिलि में एॾो असरु थो थिए, हू पेरनि ते बीठा आहिनि, माण्हू सुता पिया आहिनि, सीउ आहे, गर्मी आहे, पर ॾिस उहो क़ुर में मसरूफ़ आहिनि। के माण्हू अहिड़ा हूंदा जो सॼी राति हिकिड़ी आयत पढ़ंदा हुआ, इन तुअज़िबहुम फ़इन्नहुम इबादुक व इन तग़फिर लहुम फ़इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम।
118 आयत आहे जेकी आहे सूरत अल-माइदा में। छो हुननि खे दिलि में सुकून पियो मिले इन आयत ते। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए हिन क़ुर सां अमल कयूं। अॻियां अमल कयो त ॾिसो हुननि खे अलाह साईं हर शइ हथ में करे ॾिनी। हीउ हिकिड़ो क़िसो आहे नंढिड़ो ॿुधायूं था त सफ़ीना हिकिड़ो साईं नबी जो ग़ुलाम हूंदो, नालो हूंदो सफ़ीना। उहो चए पियो मां हिकिड़ो दफ़ो लाच ते माण्हुनि सां गॾु निकितुसि समुंड में त फ़रकिब्ना अल-बहर फंकसरत सफ़ीना, त लाच असांजी भॼी पई। फ़रकिब्तु लौहम मिन अलवाहिया, पोइ हिकिड़े वॾे काठ खे मूं चंबड़ी बीह रहियसि। असांखे समुंड खणी खणी हिकिड़े जज़ीरे ते मूंखे उछलायो। उते जज़ीरे ते जेॾीमहिल मां उते लथुसि त जज़ीरे ते उते त लथुसि, हाणे ॾिस हिकिड़ो एतिरो ॾुखियो थियो सफ़र। पर हाणे चए पियो त अॻियां जो अखियूं जो पटियां त माना शींहुं बीठो आहे मथां, बब्बर शेर सफ़ा बीठो मथां। त हुन चयो त हुन हाणे मां छा वड़ी सघंदुसि या भॼी सघंदुसि, सफ़ा टुटल फुटल आयो आहे। त हुन सिर्फ़ु ईअं चयोसि आना मौला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां नबी जो ग़ुलाम आहियां। शींहं खे थो चए मां नबी जो ग़ुलाम आहीं, मां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नौकर आहियां। चए पियो त मां ईअं चई बसि चुप ख़ामोश थी बीह रहियुसि, मतां हींअर मूंखे खाईंदो। चए थो सफ़ीना मौला रसूलुल्लाह, चई फ़तअत रअसहु अक़बल इलैया फ़दफ़अनी बिमिनकबिह, चई मुंहुं हेठि करे शींहुं ऐं अचे मुंहिंजे भरिसां वेही मूंखे चए मिनकबिह हद अख़रजनी, उते मूंखे खमीस मां चकु हणी छिकी कढी, छो जो गप में फाथो पियो मिनल अजम वदअनी अला तरीक़, वरी पोइ हलियो मुंहिंजे अॻियां जेसिताईं वञी अॻियां ॾेखारियईं रस्तो त हाणे वञ हिन रस्ते खां तूं। इहो आहे किताब अल इस्तिआब में किसो सॼो आहे, मुख़्तसर करे ॿुधाए थो त ॾिसो इहे माण्हू हुआ जेके क़ुर सम्झंदा ऐं क़ुर पढ़ंदा ऐं क़ुर ते अमल कंदा। छा अलाह साईं हुननि खे ॾिस जानवर बि छा हुनखे मुतिया करे छॾियो। पर असांजे दिलि में ईमान कोन्हे, जे पढ़ूं था त असांजो क़ुर जेको आहे असांजे निड़ी खां बि हेठि कोन थो लहे। अलाह ताला असांखे तव्हांखे सभिनि खे तौफ़ीक़ ॾिए त हिन क़ुर खे पढ़ूं, हर रोज़ु पढ़ूं ऐं दिलि सां पढ़ूं, सुकून सां पढ़ूं, सोचे सोचे। जिथे शोर हुजे उते न वेही पढ़, कुझु फ़ाइदो कोन थींदी। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए। हदा वल्लाहु आलम व सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद।